चवंदा हिकिड़े उस्तादु वेठो कंहिं शादी जी महफ़िल में, रवैयो ॾिसो केतिरो इम्पॉर्टेंट आहे। चई त हिकिड़े शागिर्द जे हथु ॾिनो, सलाम कयो, सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हां मूंखे सुञातो? उस्तादु मूं वांगुरु अची ॾाढी यारो थी वियो, न बाबा आहिनि सारी। सर मां फलाणे साल में तव्हां वटि पढ़ंदो। उस्तादु ईअं थोरो यादि कयो, वरी चयो बाबा न पुटु यादि नथो अचे, छो त बाबा थिए छा थो त शागिर्द वॾा था थियनि त चेंज था थी वञनि, ऐं वरी असां त साॻिया ई था रहूं, उनजे करे मूंखे यादि न आहे। वरी शागिर्द चयो सर फलाणे साल में फलाणी बैच में फलाणे स्कूल में मां तव्हां वटि पढ़ंदो हुउमि। उस्तादु चयो पुटु मूंखे यादि नथो अचे। हाणे शागिर्द थो चए सर मां तव्हांजो उहो शागिर्द आहियां जंहिं चोरी कई, चोर शागिर्द आहियां तव्हांजो, चोर। सर इहा हाणे यादि आहे? हाणे उस्तादु चयो कहिड़ो चोर हुओ, कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छा थियो? चई सर असां शागिर्द जे ज़माने में मां तय कयो त इतफ़ाक़ सां असांजो हिकिड़ो क्लास में दोस्त आहे, हिकिड़े दोस्त खे घड़ी पातल हुई ॾाढी सुठी, ॿारहं ख़्याल में। चइबो मां खे उहा घड़ी ॾाढी पसंदि आई, ऐं मां चयो त मां हिन खां घड़ी इहा वठां थो, खणां थो, पर ज़ाहिर आहे मूं वटि एतिरा पैसा हुआ कोन, उन्हनि जे करे मां छा कयो, उहा घड़ी चोराए छॾी। 2-3 मिंटनि खां बाद में शागिर्द खे ख़्यालु थियो त पोइ छा कईंदो आहे, मुंहिंजी घड़ी काॾे वई? हाणे अची तव्हांखे दान ॾिने ऐं तव्हांखे चई त सर मुंहिंजी घड़ी अलाए केरु खणी वियो आहे, तव्हां सर क्लास में आया ऐं तव्हां चयो त पुटु महिरबानी कयो मज़ाक न कयो, हिनखे पंहिंजी घड़ी ॾेई छॾियो। सर छो त मां घड़ी हिन जे लाइ थोरी खईं त मां हिनखे मोटाए ॾियां, मां त खईं पंहिंजी पसंदि जे लाइ, हिनखे ॾियणी ई कान्हे। तव्हांजो जेॾी महिल चवणु न वरितोसीं त तव्हां क्लास जो दरवाज़ो बंदि कयो ऐं तव्हां चयो हाणे सभु पंहिंजूं अखियूं बंदि कयो, हाणे मां तव्हां सभिनी जा बैग चेक कंदुमि। चयो उन महिल मूंखे ॾाढी परेशानी थी, त घड़ी त मुंहिंजे बैग में पई, हाणे मुंहिंजी बैग निकिरंदो ऐं मां मशहूरु थी वेंदुमि त मां चोर आहियां, त मुंहिंजी जेको आहे हालति छा थी वेंदी हली। चई मूंखे ॾाढी परेशानी थी। तव्हां आयो वारी वारी मुख़्तलिफ़ शागिर्दनि जा बैग चेक कंदा कंदा जेॾी महिल मुंहिंजे क़रीब आयो, बसि मां दुआ पियो घुरियां त परवरदिगार हाणे मुंहिंजी जेको आहे उहो ज़मीन का फाटे को मां मरी वञा, माण्हुनि खे हिते कंहिं शागिर्द खे तव्हां असांजे कॾहिं चई छॾियऊं त तूं चोर आहे, उन शागिर्द जी केॾी शख़्सियत ख़राबु थी वेंदी आहे। मिसाल एज़ अ कली ख़ुदा न ख़ासिता कोई दोस्त ईअं मूंखे ई चई छॾे, मां वॾो आहियां, हेॾो सम्झदार आहियां, मुंहिंजे लाइ ईअं चई छॾे त मूंखे केॾो बुरो लॻंदो, बर्दाश्त ई मां न कंदो आहे, छाजे लाइ, ईअं छा आहे। चई इतफ़ाक़ इहो थियो सर तव्हां आयो, असां सभिनी जूं अखियूं बंदि हुयूं ऐं तव्हां मुंहिंजो बैग चेक कयो, बसि मां उमेदु कयो वेठो हुउमि त हाणे मुंहिंजी घड़ी बैग मां निकिरंदी ऐं तव्हां ख़्वार कंदव, मूंखे ज़लील कंदव, रुसवा कंदव त हे त उहो निभागो, हे त उहो बदतमीज़, हे त उहो चोर नालाइक़ जंहिं फलाणे शागिर्द जी घड़ी चोराई आहे। पर सर ईअं न थियो, तव्हां आयो ऐं 5-10 मिंटनि खां बाद में वरी रास्तम ते आई, अची करे तव्हां चयो हाणे सभई पंहिंजूं अखियूं खोलियो, घड़ी तव्हांजे हथ में ई, ऐं तव्हां सॾु करे हुन शागिर्द जे हवाले कई, आहे पुटु पंहिंजी घड़ी वठि, ऐं वरी तव्हां मुस्कुराए चयो त बाबा मज़ाक न आहे कभी, घड़ी न आहे खणिबी एतिरो टाइम कंहिंजी बि। सर मां तय कयो त मूंखे तव्हां जहिड़ो उस्तादु थियणो आहे, सर उहा घड़ी मां चोराई मां, उहो चोर शागिर्द तव्हांजो मां आहियां। त उस्ताद मोहतरम फरमायो त बाबा मूंखे यादि न आहे, छो त मां जेॾी महिल तव्हांखे चयो हो त तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि कयो त मुंहिंजूं बि अखियूं बंदि हुयूं, मूंखे ख़बर न आहे त घड़ी तुंहिंजे बैग मां निकिती।